हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए। मोहब्बत सां सुभान अल्लाह, दिल जे दर्द सां सुभान अल्लाह। पंहिंजे सुभान अल्लाह एतरी थी वञे जलसे में जो इंशाअल्लाह क़यामत जे ॾिहाड़े उथूं। रब चयो बि ईअं, हाशिम चांडे में सुभान अल्लाह चई हुई, अॼु तुंहिंजे सवा पंजे पासे था विझूं, तुंहिंजा अमल वज़न आहे त थींदो। मोहब्बत सां सुभान अल्लाह। हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए क्यों किसी के दर पे जाएं, आपके होते हुए क्यों किसी के दर पे जाएं, आपके होते हुए हाल दिल किसको सुनाए, आपके होते हुए। अल्हम्दुलिल्लाह इंतहाई मुबारक जे लाइ कन असांजा दोस्त साईं शेर मोहम्मद साहब, साईं नियाज़ अहमद ऐं असांजो इंतहाई मोहतरम भाउ फराज़ अहमद साहब, जिन महिनत मोहब्बतुनि सां अॼु क़ुरान जी महफ़िल रची आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। दुनिया में को कंहिंजी महफ़िल सजाए, को कंहिंजी महफ़िल सजाए, पर अॼु तव्हां सां ख़ुशि नसीब जो रब तव्हांजे ना हाशिम साहब जे अंगण ते रब साईं तव्हांखे क़ुरान जी महफ़िल नसीब कई आहे। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। दोरी इंजण पाण खे गरम करणी पवंदी, बाक़ी तव्हांजो हाल मूं वांगुरु पूरो आहे। ही देगियूं पंहिंजे लाइ त रधजनि पयूं। सुभान अल्लाह जो सवाब इन्हनि ते बि वसंदो। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। ही अल्लाह जो क़ुरान दो पढ़जे, दुनिया वारो तूं त महफ़िल जो सिंगार, दिल जो सिंगार, मौसीक़ीअ खे जदो ऐं पर रब जे क़ुरान खे त पढ़। रब जो क़ुरान पहिरियों सिपारो, ॿियो सिपारो, 30 सिपारा वनास वञी दम कर क़ुरान पढ़। तुंहिंजो कमु आहे त दिल खे रूह जी राहत ॾियण अल्लाह जो कमु आहे। पढ़ी कोन त क़ुरान सदाईं तोखे थो वणे मौलाई, छो त हिन क़ुरान खे नथो पढ़ी। ॻाइण तुंहिंजे दिल में वेही रब जो क़ुरान खे तो पढ़े करे छॾियो आहे। घर में जे क़ुरान पियो आहे, मस्जिद में त हूअं ई कोन थो अची, पर जे क़ुरान घर में पियो आहे त 8 ॾींहं सो बि पाण हथ न विझंदो, पुट खे चवंदो त छॾे त छॾिजां क़ुरान खे। बरकतूं किथां मिलनि? अज़ाब पिया अचनि माकड़ जी सूरत में, करोना जी सूरत में। छा आहे? असां रब जो क़ुरान छॾियो आहे। क़ुरान ते फरमायो मन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा। के जो पुठी ॾींदे। अब तूं ॿियो मिसाल परे रख। मिठो पानी नेमत आहे जाना, केड़न केड़न की या नेमत वणे थी, हथ त खणी चओ सुभान अल्लाह। सफ़ा बरे में वरता पिया हो, मजदूरी तो डायरेक्ट हेॾां आया आहियो। अने छा सुभान अल्लाह जो आवाज़ ही नथो अचे यार। मोहब्बत सां चओ सुभान। घर वेठा हो जो उते हीअं चवंदो न सुभान अल्लाह। ॾाढे जे उच ते वेही सुभान अल्लाह चवंदो त घर बाती चवंदा चरियो थियो आहे। पर हिते रब जी दरबार में की क़ुरान जी महफिल सजी चई सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो तूं चओ त रब चए तो जन्नत में वण मां तो मोहब्बत सां चई दो सुभान अल्लाह।
रब जो कुरान मामूली हस्ती न दई जेके न कुरान दे आया रब के दुनिया में तो नवाजो करण जी आखिरत भी रंगली वई जिन जिन इन कुरान के सुञातो आ रब ते राजी थी उन के मिठो पानी दिनो थई अज नजर था कयूं मानू परेशान साईं पीण जे ला मिठो पानी कोने वणू था कोह बंद जा करे मिठो पानी था भरे जो पोधा सी पानी पियूं रब तो जे एड़ी नेमत कुरान जेड़ी दिनी थमई सच्ची दिल सां वेही पण तुंजो कमा आधी रात जो समूरी मखलूक सुती पई हुजे अख मां गोड़ो हार त मां रब कीअं तो राजी नारे तकबीर शाने सहाबा शाने आले बैत नारे तकबीर असां ते हक़न बिन क़िस्मन जा हिकड़ा हुकूकुल इबाद बानन जा हक़ ॿिया हुकूकुल्लाह अल्लाह जा हक़ सजदो करण रब जो हक़ क़याम करण रब जो हक़ इबादत करण रब जो हक़ जॾहिं रब जा असां हक़ छॾे ॾिना त को असां अज़ाबन में कीअं न मुब्तला थींदा साईं नबी पाण ॿुधायो त हुकूकुल इबाद छाए हुकूकुल्लाह छाए अल्लाह अकबर साईं जो आखिरी आलम बीमारी दे बिस्तर ते मिठो मोहम्मद साईं फरमायो त मां बानन के ॿुधायो ॼा त हुकूकुल इबाद कीअं अदा कबो आ पाण फरमायो आइन अली आइन बिलाल लब्बैक मा या रसूल अल्लाह सी हाज़िर आहियूं पाण फरमायो बिलाल औरिया बिलाल अंदर आयो साईं हुकुम साईं बिस्तरे ते पिया बीमारी जो आलम साईं फरमायो बिलाल मदीने जी घटिया ते भी ऐलान करता अन करीब मां मोहम्मद जहान छड़े लड़े वजन वारो आ जेके भी को मां मोहम्मद का हक वठणो आ अचे मां मोहम्मद हक जा दुनिया में सिखारे वना त दुनिया में जे करे तहां दे के जो हक वा भई वो जे करे कब्र में इंदो त मलाइका भी तहां जो इस्तकबाल कर ऐलान कयो वजी मदीने पाक जी घटिया ते भी हजरत बिलाल आयो मदीने जी घटिया ते भी बिलाल ऐलान तो करे ताके मिठे मोहम्मद सदर आयो अन करीब मिठे मोहम्मद जान छड़े लड़े वजण वारो आए को एड़ो मानू जे मां मोहम्मद रसूलुल्लाह दे को हक रहलो जे ता जे त मां मोहम्मद पांजो हक ॾियांस हक ॾियांस ईअं न थे जो क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद खां हक घुरे ऐं मां मोहम्मद हुजां या अल्लाह मुंहिंजे उम्मत जी पारत ऐं ही माण्हू अची चए तरफ़ से मूंखे मिठे मोहम्मद खां पंहिंजो हक वठी ॾे न मां मोहम्मद चवां थो दुनिया वारनि जा हक जेके बि आहिनि ॾियो वञान क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद रब जे दरबार में सिफारिशी तौर ते सजदे में हुजां ऐं रब चए त मुठा मोहम्मद पंहिंजो सिर मथे कर मां तुंहिंजे हर कौल खे क़बूल करण लाइ जा साईं फरमायो वञ ऐलान कर बिलाल सां ऐलान कयो मस्जिद नबी में सब घर थिया हजरत बिलाल आयो साईं सब मानू घर थिया मस्जिद नबी में पाण फरमायो अली किथे आ अली भी अंदर आयो बिलाल भी अंदर आयो पाण फरमायो मुके बार वठी हलो त मां मोहम्मद दुनिया वारन के पंजा हक दा साबित ते रसूलुल्लाह के जिए जो सू अली ऐं बिलाल वठी अचन पिया असां नज़र कईसीं त रसूलुल्लाह जा कदम ज़मीन ते न पिया खुपण हीअं रसूलुल्लाह पंहिंजा कदम मुबारक ज़मीन ते गहरींदा पिया अचनि बुखार जे करे नबी सजन के एॾो कमज़ोरी जिस्म में थी वई बिलाल साईं तो चए नबी सजन पंहिंजो कदम मुबारक भी न पिया रखे सघनि हीअं ज़मीन सां नबी सजन जा कदम मुबारक गहरजंदा पिया अचनि पाण फरमायो मूंखे मिंबर ते विहारियो ॾाढो हंधि थियो सुभान अल्लाह मिंबर ते विहारियो साईं खे मिंबर ते विहारियो अल्लाह जे रसूल ऐलान कयो पुट आयो को तव्हां मां उथी बीहे जंहिंजो मां मोहम्मद ॾे को हक़ हुजे वठे मां मोहम्मद पंहिंजो हक़ ॾियण लाइ तयारु हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो नबी सजन ऐलान कयो उकाशा नाले साहबी उठी बीठो के तो अल्लाह जा रसूल मां पंहिंजो हक़ वठंदुमि उकाशा हेॾिया हज़रत अबू बकर उथियो उकाशा खे वञी बाह मां वरितई
उकाशा नजर तक रसूलुल्लाह ते केड़ो रसूलुल्लाह के कमजोरी जे करे हाल थी वा तू केड़ो हक नबी सजन का वठंदे माफ कर नबी सजन ए मां पाण वठंदम छो त नबी सजन पाण 3 दफा ऐलान कयो तम आए को मां मोहम्मद का हक वठण वारो अचे त मां मोहम्मद पंजो हक ॾियां अल्लाहु अकबर उकाशा के जो है उकाशा तू केड़ो हक वठंदे साईं अल्लाह जा रसूल हिकड़े जंग जे मैदान में हासी आऊं सिफ़ का थोरो पोइ ते बीठोस या रसूल अल्लाह तव्हां मुझे पुठन ते तलड़ हई लठ हई लोई अज मां भी तव्हां के हणन तो चाहियां अबू बकर का दान की वई उमर का दान की वई उस्मान अली का दान की वई उकाशा रसूलुल्लाह के माफ कर अज हक रसूलुल्लाह का न वठ जाए उकाशा तो ते मां पंजो हक वठंदम अल्लाहु अकबर नबी सजन ऐलान फरमायो हजरत उकाशा के बिहारे पान फरमायो आइन हसन हुसैन मुझा बच्चा हसन हुसैन किथे लबोय जी ना ना असि हाजिर पान फरमायो आ जेका तलड़ हुआ लठ जेका मो उकाशा के हई हुई ना वो ता जे अमर फातिमा जे घर पई तो वणो तो वठी तो जो ॾाढो जो सुभान अल्लाह वाह लंदा तेरा सनो से जन्नत जे नौजवान जा सरदार हसनल करीमैन जे नाने पांजे नाने जो हुक्म मनी हलन था घर में आया त जीजल मान मागती पड़े सलाम और आयो जीजल फातिमा पुत्र सना पुत्र हुसैन किया आयो सजी जो कहानी करे बुधायो अमर फातिमा जे अखियों मुबारक में पानी अचियो तेरे फातिमा जे ला साईं फरमायो अल फातिमा तु बिगतुम मिन्नी फातिमा मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो दव फातिमा रोई पई पुट हुसैन ये तलड़ भी खयो वञो पर अली के मुंजो ना पोड़ियो जिंदगी गुजरी वई अली मु तोखे को सवाल न कयो पर आज फातिमा पहिरियों ही आखिरी सवाल थी करई जेतिरो भी थी सगई खर्च कर जाए उनके नंढो उकाशा के फरेड जाए अञा भी जे जरूरत पई तो उकाशा के मुंजा बच्चा हसन ऐं हुसैन जा पर बापे जे पुठी ते तलड़ न वञन अल्लाह न्याणी जो पंहिंजे अबे सो प्यार दसो जी जो हसन हुसैन आया पंहिंजे बाबे के ना पोरनो अली उठी बीठो अली जा मुरीद ॾाढा चओ सुभान अल्लाह वाह सुन अली उठी बीठो उकाशा जे सन उकाशा जे दिल छुण दई मुखे हण जा पर रसूलुल्लाह के नान जाए उकाशा तो चे हां तदे जदे रसूलुल्लाह तो के इजाजत तदे पोमा तो के पर रसूलुल्लाह पाण ऐलान कयो आई नबी सजन ओडी मल अली के फरमायो अली थोरो परते थी अली पर उकाशा अच्छा ये लठ खण मां मोहम्मद कुर्बान वञा साहबा ता नबी से ॾाढी मोहब्बत एॾा हसन हुसैन भी रोए तो अली भी रोए तो इमाम भी रोअन था हेड़ा नजर कई हज़रत उकाशा उहा तलड़ खणी नबी सजन जे पुठियो मुबारक आयो चवे तो अल्लाह जे रसूल जॾहिं तव्हां मूंखे लठई हुई त मुंहिंजे पुठनि ते कमीज़ कान हुई हाणे जे तव्हांखे मां तव्हांजे पुठीअ ते कमीज़ मथे कयो अली या रसूल अल्लाह वाकई सच तो चे भाई उकाशा के जॾहिं मूं लठई न हिन जे पुठीअ ते कमीज़ कान हुई मुंहिंजी कमीज़ मथे कर नबी सजन पिया फरमाइनि हाली साईं मुंहिंजी कमीज़ मथे कर अली रोए भी पियो नबी जी कमीज़ मुबारक मथे कई उकाशा पोयां फिरी आयो नबी सजन जे मोहरे नबूवत ते नजर पई हथन में लठ गिरी पई पंजा लब मुबारक खणी वनी मोहरे नबूवत ते रखी रोई अखिन मां तो जे मोहम्मद तो जेड़े नबी को पलांद केर कंदो जिंदगी जी हसरत हुई त मां तो मोहम्मद के इन मोहरे नबूवत चुमी जा पर को तरीको न पियो मिले पर या रसूल अल्लाह अज जो बिलावल ऐलान कयो त अन करीब मिठो मोहम्मद जहान छडे लडे वजण वारो साईं मोके बियो को तरीको हथ न आयो जेकर तकलीफ आई हुजे त मां माजरत को आया पर या रसूल अल्लाह मुझे दिल जी हसरत हुई त मां चुमी दा अवां जे मोहरे नबूवत के पान फरमायो दे नहीं चुमी दे अग्या फिरिया
ओकाशा मां मोहम्मद के माफ़ कर साईं मूं तव्हां के माफ़ कयो वरी साईं फरमायो ओकाशा मां मोहम्मद के माफ़ कर जिसे मूं माफ़ कयो ओकाशा मां मोहम्मद के माफ़ कर जिसे मूं माफ़ कयो 3 दफ़ा नबी सजन पुछो 3 दफ़ा जवाब आयो अल्लाह जा रसूल मूं माफ़ कयो फरमायो दुनिया वारो मां मोहम्मद तव्हां के सबक तो ॾियां तव्हां जे मथां जे करे कंहिंजो हुकूकुल इबाद में के बाने जो तव्हां ते हक़ रहियल आहे ऐं तव्हां के अनकरीब अल्लाह ॾे रवानो थियणो आहे पोइ उन जो हक़ माफ़ करायो त अल्लाह बि पंहिंजो हक़ माफ़ करे छॾियो ओकाशा के नबी सजन फरमायो माफ़ कई जिसे मूं माफ़ पाण फरमाए हलिया मां मोहम्मद जे सीने सां लॻ ओकाशा सीने सां थो लॻे चवे तो साईं मुंहिंजे दिल जी हसरत अल्लाह पूरी कर पाण फरमायूं जेकॾहिं तव्हां जे मथां कंहिंजो हक़ अदा कयो हुकूकुल इबाद में शुमार थो थिए जेकॾहिं बानो बाने खे माफ़ कंदो त रब बि रहीम पंहिंजे बाने जा गुनाह पाण माफ़ कंदो रब रहमान कुरान मजीद जी पहरी आयत है बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रहमान जी माना तफसीर लिखी आ त गुरीज़ त खुश थींदो आ रब गुरीज़ ना रब साईं तू ने पंहिंजे खजानन मां ॾे गुरेस खुश थींदो आ अर रहीम इन जो तफसीर बुजुर्गन लिखियो आ न गुरीज़ त वरी कावड़ जी पवंदो आ मूंखां छो नथो घुरे ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين पैदा करण वारो केरा मां जे पेट में जिथे वञण जे लाइ को बि रस्तो कोन्हे उते खाधो हूदो पुॼाई नहीं वरी निकिरे थो त वरी घोबियूं वॾो थो थी त घोबियूं मोमिन झुकंदो रब जे आॾो मुनाफ़िक झुकंदो सब जे आॾो पर कहिड़ा कहिड़ा मोमिनन हथ खणी ॿुधाईंदासीं रब खां घुरंदासीं दुखीअ मां कंहिंखे घुरबी अल्लाह खां घुरबो सुख में कंहिंखां घुरबो पुट खपई कंहिंखां घुरबो न्याणी खपई कंहिंखां घुरबो ज़मीन खपई कंहिंखां घुरबो गाॾी खपई कंहिंखां घुरबो ऐं वरी असांखे चवंदा आहिनि मोला हाँ वलियन के मञो किथे असां खां पुछो न मज़ा असां जेके हा बाबा तव्हांजो नज़रियो आहे त वली ॾियनि था त पोइ हीअं कयो न वलियन खे इहा बि ताक़त हूंदी जॾहिं सॼो जिस्म ॾियनि था त उन्हनि वटि जिस्म जी हर उज़वे जी फैक्ट्री बि हूंदी ॾंद बि हूंदा उन्हनि वटि सुभाणे पोड़ा पोड़ा खणो जिन जा ॾकुरी ॾंद लॻल आहे न हिननि सभिनी जी टक भरियो खणी वञो वली उनखे चयो बाबा तूं सॼो इंसान ठाहींदो हिननि खे रुगो ॾंद खपनि या पोड़नि जी नज़र कमज़ोर आहे हिननि जी नज़र बाल तुंहिंजी सोच ते हेॾी अच्छी ॾाढ़ी अची थी थिए तोखे इहा ख़बर कान्हे तरफ़ छा आहे इहा तोखे ख़बर कान्हे तरफ़ छा आहे पैदा करण वारो केरु आहे जेको मूं पैदा कयो थमास माईअ मां जे पेट में खाधो पुॼायो मांस माईअ जो सुहिणे ॿोली ॿोलण जे लाइ गोश्त जे टुकड़े खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी मांस वरी गोश्त कीअं खाए ॾंदनि जी फैक्ट्री हणी छॾी मांस 32 ॾंद वरी इहे ॾंद एॾा क़ीमती ज़ुबान एॾा क़ीमती मथां चपनि जी चादर ॾेई इन्हनि खे हिफ़ाज़त में रखे छॾी जे मुंहिंजा बाना जेतिरो थी सघई फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान वरी इन ज़ुबान सां गार गंद न कजां इन ज़ुबान सां जेतिरो थी सघई रब जो क़ुरान पढ़जां हा ऐं जिन क़ुरान खे सुञातो रब साईं उन्हनि जा बेड़ा पार कया सवेले मूं ॻाल्हि कई न हिन क़ुरान ॾे हिन क़ुरान ॾे जेके आया रब उन्हनि खे दुनिया में त नवाज़ो आख़िरत में त नवाज़ो उन्हनि जे लाइ क़बर त जन्नत जो बाग थींदी दुनिया में त उन्हनि जी इज़त तव्हीं पंहिंजे अखियुनि सां था ॾिसो जेके क़ुरान ॾे आया आहिनि
अबे अम्मा के राजी क्यों थन रब उन्हनि खे इज्जत दुनिया में ही ॾिनी आहे ॿियो त ठहियो पर क़ुरान वारे ते नज़र कर नंढड़ो आहे 30 सिपारा क़ुरान रमज़ान शरीफ हाणे गुज़री वियो ॾिठो हूंदो हाफ़िज़ जो शान क़ुरान वारे जो शान गरीब जो पुट जंहिंजो पीउ रेड़ो थो हलाए गरीब जो पुट जंहिंजो पीउ बनी तो मकादे में काहे हार को थो करे मुसले ते बीहो रब जो क़ुरान पे पढ़ी मिनिस्टर आईजी जज वकील वॾा वॾा सब माण्हू दुनियादार पोइ ते मुसले ते बीठान गरीब जो ॿार अल्लाह अकबर करे पियो त ये वॾा माण्हू भी अल्लाह अकबर कनि पिया न पियो करे त बीठो आहे क़ुरान पे पढ़े ये भी बीठा रब ऐसे चलियो क़ुरान वारनि जी इज्जत अथव दुनिया में आई जी फिलाणो ये सब दुनिया जा ओदा ऐसी ताई थई मैनी जरा आई जी ऐसी ताई जैसी ताई दुनिया में आई वञण खां पोइ मरहूमन जे कतार में सॾबे पर शाबसा हाफ़िज़ क़ुरान के जे मार खाई हा उस्ताद की मार खाई पंहिंजे सीने में 30 सिपारा समाई अॼु जॾहिं रूह जो पखी उन जे जिस्म में किरी वियो माण्हू ऐलान कंदा साईं फलाणो हाफ़िज़ साहब गुज़ारे मरहूम हाफ़िज़ फलाणो गुज़ारे मरहूम फलाणो आलिम गुज़ारियो मौलवी फलाणो गुज़ारियो अल्लाह फरमायो जेको मुझे क़ुरान जे कढ लकंदो दुनिया में त इज्जत कंदो सांस पर मरी वञण खां पोइ भी कब्र में हुन जे लाइ कुशादी थी मलाइका जी मथां बीठा हाफ़िज़ क़ुरान जे मलाइकनि सां क़ुरान दो अची ॻाल्हाए सुहिणी सूरत वठे मलाइकनि सां थो ॻाल्हाए तव्हीं केरु थींदा आहियो न था ॻाल्हायो बीरो सिफारिश करे इनके आज़ाद कराए मलाइका पोइ ते मोटी गा पोइ वरी ही ॻाल्हाईंदो इन सां हाफ़िज़ क़ुरान सां या जे माण्हू जो तालुक क़ुरान वारनि सां क़ुरान सां आहे उन माण्हू खे वो मुखातब थी करे रब जो क़ुरान ॻाल्हाए चवंदुसि सुञाती मूंखे मां कहिड़ा निहारे चवंदुसि यार तो जहिड़ी सुहिणी सूरत मूं त पहिरियों त पोइ ॾिठी अथई भला मूंखे सुञाणी थो न यार तो जहिड़ी हसीन सूरत ख़ूबसूरत शइ मूं पहिरियों दफ़ो ॾिठी आहे तॾहिं रब जो क़ुरान हुनखे चवंदो फ़िक्र न कर तो मूंखे दुनिया में ॾिठो हो अखरनि जे सूरत में ज़ियारत त कयो क़ुरान जी सभु चओ सुभान अल्लाह इहो क़ुरान चवंदुसि तुंहिंजो ॾोहो कोन्हे तो दुनिया में मूंखे ॾिठो हुई अखरनि जी सूरत में पननि जी सूरत में मां क़ुरान अॼु तुंहिंजे लाइ सिफारिशी बणिजी आयो आहे रब जे तरफ़ां असली सूरत मलाइकनि खे रब चवंदो मलाइकनि खे क़ुरान चवंदो मां तो रब सां ॻाल्हायां क़यामत जे ॾींहुं सिफारिश भी क़ुरान करे फरमायो अल क़ुरान हुज्जतुल लका अलैक क़ुरान या तोखे हणी जहन्नम में पुॼाराईंदो या क़ुरान तुंहिंजे लाइ सिफारिश करे तोखे जन्नत में पुॼाराईंदो रब साईं जेसीं ताईं सुम्हंदो न हो मुल्क जी तिलावत न कंदो रहमान जी तिलावत न कंदो तेसीं ताईं सुम्हंदो कोन हो मां क़ुरान हिन जे लाइ सिफारिशी बणिजी आयो आहियां रब मुंहिंजी सिफारिश क़बूल कर या मूंखे पंहिंजे क़ुरान मां कढ रब चवंदो त मां तुंहिंजी सिफारिश क़बूल थो कर हिकिड़नि खे वरी क़ुरान चवंदो मूंखे पढ़ंदो बि हो हिन में शिरक जो वाइज़ो होसि शराब जे न पीअण जो वाइज़ो होसि ज़ना जो बयानु पढ़ंदो सभु कुझु पर अमल खां अंगूठो क़ुरान वरी गिची वठंदुसि किन किताब लिखियो आहे त क़ुरान इते ई इंसान खे पढ़ण वारे खां मुखातब थींदो आहे क़ुरान चवंदो आहे तूं पढ़ी पियो हिन में चोरीअ जो बयानु आहे तूं पाण चोरीअ खां छो नथो मुड़ी हिन में ज़ना जो तूं बयानु पढ़ी पियो ज़ना खां पाण छो नथो रुकजी गुनाहनि खां मां क़ुरान तोखे रोकां पियो तूं क़ुरान जो चवण वठी रुकजी छो नथो क़ुरान उन माण्हू ते लानत कंदो आहे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह क़ुरान खे पढ़ंदा भी सही सीने सां भी न यार आख़िरी मौजूज़ो रब जो मिठे मोहम्मद जो ज़िंदा मौजूज़ो बचो अथई त क़ुरान ते हाणे अली साईं थोरे ईंदो अबू बकर उमर उस्मान अली थोरे ईंदा जेके तोखे जी दीन सम्झाईंदा इहो रब जो क़ुरान अथई मौलनि जे पुठियां न खणी लॻ तर्जुमे सां क़ुरान आया अथई हर ॿोलीअ में पढ़ वेही क़ुरान खे मुंड खां वठी आख़िर ताईं पढ़ क़ुरान जीअं क़ुरान पढ़ंदो बि त इंशाअल्लाह ज़हन जा ताक़त तुंहिंजा खुलंदा वेंदा साईं बेर वारनि ॾे हिकिड़ो माण्हू आयो चईसि मां कहिड़े फिरके जे पुठियां लॻा
हो भी चवंदा कुरान दा पढ़ूं, हो भी चवंदा कुरान दा पढ़ूं। साईं जन फरमायो तू पाण छो नथो कुरान पढ़े, पाण कुरान पढ़ न। चईं 40 ॾींहं मूंखे मोकल ॾियो। साईं जन फरमायो मोकल कांदई, इते दरगाह ते वेही 40 ॾींहं कुरान पढ़। 40 ॾींहं जो कुरान पढ़ी, कुरान पढ़ी पढ़ी जेॾी महिल 40 ॾींहं पूरा थिया पोइ तूं चई साईं वाकई कुरान हक़ ते आहे ऐं कुरान ते हलण वारी जे मूं हस्ती ॾिठी आहे त जमियत उलमा इस्लाम खे ॾिठो आहे, बुज़ुर्गनि खे ॾिठो आहे, अहिड़ियुनि हस्तियुनि खे ॾिठो आहे। इन जे करे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह कुरान ते बि हलंदासीं, कुरान जे ॾसियल दग ते बि हलंदासीं, पाण बि कुरान पढ़ंदासीं, बच्चनि खे बि कुरान पढ़ाईंदासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह इन ॻोठ में नंढो इदारो बि क़ाइमु थियो आहे। जेके इर्द गिर्द वारा आहियो पंहिंजा बच्चा छॾियो, पढ़नि अची बच्चा, जॾहिं न तुंहिंजी अखि फुटबी पोइ ख़बर पवंदी, क़दुरु पवंदी त कुरान जो पोइ पवंदी। जॾहिं बच्चो तुंहिंजो पढ़ियल हूंदो, सभु मरण खां पोइ तोखे सभु मिट माइट छॾे 3 ॾींहं ॾुख जा रही हर को पंहिंजे ॻोठ जो ईंदो। इहो बच्चो जेकर तुंहिंजो पढ़ियल हूंदो न, इहो बच्चो अची तुंहिंजे मथां सुबुह जो सवेरे यासीन न पढ़ंदो त रब तुंहिंजे कब्र जे मथां अज़ाब खे ख़तम करे छॾींदो। वाक़ियो ईंदो आहे किताबनि में, अमला हिकिड़ी पंहिंजे बच्चे खे कुरान पढ़ाई, हाफ़िज़ कुरान बच्चो थी वियो, अम्मा जान छॾे वई। सुबुह जो रोज़ वो बच्चो अची अम्मा जी कब्र जे मथां बि कुरान पढ़ंदो, अर्रहमान कुरान जो पढ़े। हिन जी माउ जे ऐं हिन जे विच में हिकिड़ो नूरानी पर्दो अची वेंदो जो रब जूं रहमतूं हिन जे पढ़ाईअ जी बरकत जे करे अम्मा जे मथां वसी पवंदो। पोइ अम्मा पंहिंजे रूहानी अखियुनि सां बच्चे जो दीदार न कंदी, बच्चो ॾिसी न सघंदी। हिकिड़े दफ़े ख़्वाब में आई, बच्चा तूं रोज़ ईंदो हुई मुंहिंजे मथां क़ुरान पढ़ंदो हुई, मां अमर तोखे ॾिसी नथी सघां। पुट हाणे जे अची न 5 मिंट बिस्मिल्लाह पढ़ी बीहंदो कर, मां अमर तोखे ॾिसां। खोड़ ॾींहं थी विया न बच्चा तुंहिंजो दीदार न कयो आहे, मां अम्मा तुंहिंजो दीदार कयां। अबा कुरान हिते बि रहमत आहे, खणी मिट पूरे ईंदई कब्र में, पोइ बि कब्र जे तोखे रोशन कराइणी आहे त बच्चनि खे कुरान वारो बणायो, हाफ़िज़ कुरान बणायो, आलिम दीन बणायो। छॾियो पंहिंजे बच्चनि खे त वञी कुरान पढ़नि। ऐं जेके वरी ख़िदमत कनि था कुरान जी, कुरान पढ़ाइनि था, नमाज़ूं पढ़ाइनि था, तरावी नमाज़ पढ़ाइनि था, उन्हनि जो बि ख़्यालु कयो। ख़ैर ख़ैरात ॾी थो, तो फ़क़ीर खे ख़ैर ॾिनो 10 रुपया, उन जो सवाब तोखे ओॾी महिल जो ओॾी महिल मिलंदो। पर जे तूं हाफ़िज़ कुरान, आलिम दीन ऐं मदारिस सां जेकर तुंहिंजो तवाउन हूंदो, पोइ इन्हनि कुरान वरितो, हिकिड़ो कुरान वरितुमि, उन्हनि खे सवाब अलॻि मिलंदो, पैसो तुंहिंजो ख़र्च थियो, तुंहिंजे खाते में बि सवाब हलंदो रहंदो। जेसीं ताईं हिन बच्चे हिन कुरान खे बच्चो पढ़ंदो रहंदो, उहो हाफ़िज़ कुरान थी वियो, हिफ़्ज़ जो सवाब उनखे बि मिलंदो, ओतिरो सवाब अल्लाह से तुंहिंजे खाते में बि लिखाईंदो। हाणे वरी जेको हाफ़िज़ थियो तुंहिंजे इन ॾिनल ख़ैर मां, जे हाफ़िज़ कुरान वरितो, हिननि कुरान वरितो, उन ते को पढ़ियो, हाफ़िज़ थियो। हाणे वरी जे उन्हें पंहिंजा शागिर्द तयारु कया, हाफ़िज़ तयारु कई, नाज़रा पढ़ाई, जेतिरा पढ़ाईंदो वेंदो ओतिरो सवाब अल्लाह से तुंहिंजे खाते में लिखाईंदो वेंदो। सदक़े जारिया इनखे चइबो आहे। पाणी जो नलको हणायो, सदक़े जारिया। मदारिस सां तावन कयो, सदक़े जारिया। मस्जिद ठारायो, सदक़े जारिया आहे। हिन जे करे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह पंजनि जा असीं पाण हथ मज़बूत कंदासीं, कुरान वारनि जा असीं हथ मज़बूत कंदासीं। अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह साईं जेको कुझु चवरायो मूंखे अव्हां खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम।